घोसपुर बाबा गरीबदास मंदिर में मौजूद आहियूं, जिते तारीख़ी होली जो मेलो जो आहे मुनक़िद कयो वियो आहे 3 ॾींहंनि जो। अॼु जो आख़िरी ॾींहुं आहे। अचो त हिते जेके भारत खां ऐं मुख़्तलिफ़ शहरनि खां जेके ज़ाइरीन हिते आयल आहिनि होली जेके मल्हाइण आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन जो छा चवणु आहे ऐं होली खां कीअं ॾिसनि था। बास खणी आया आहियो, सुख थींदी आहे, कीअं था मज़ो वठो पिया? ईअं सुख सां आया आहियूं मज़ो वठण लाइ। कयो आहे मेले? जी हा, ॾाढो मज़ो अचे थो। हा, छा चवंदव? असां करमपुर में रहंदा आहियूं, असां हिते आया आहियूं मथो टेकण, असांखे मज़ो अचे थो तमामु घणो। असां पंहिंजे मुर्शिद जे दर ते आया आहियूं दुआ वठण। असां हाँ तमामु घणो मज़ो वठूं था। एंजॉय करें, हमें बहुत मज़ा आ रहा है यहाँ पर। कुछ खाया पिया है? हाँ। क्या खाया है? नेरन नाश्तो। कोई बास है? कोई बास सुख? हाँ, जो भी बात होगी वो गुरु के दर पे पूरी हो जाएगी। एंजॉय करें हम, बहुत मज़ा आ रहा है, इतने मज़ा आ रहा है। झारा पीती हूँ, नाश्ता खाती हूँ, बहुत मज़ा आ रहा है। ये बाबा गरीबदास जी दरगाह ते जेको होली जो मेलो आहे, होली जी आमन ते 300 सालनि खां लॻंदो आहे। हिते कुंड कच्छ खां, सिंध जी कुंड कच्छ खां या ॿियनि मुल्कनि खां काफ़ी यात्री ईंदा आहिनि, जेके पंहिंजूं मन्नतूं खणी ईंदा आहिनि ऐं हिते हिक ॿिए सां मिलंदा आहिनि, मोहबत वंडींदा आहिनि, हिक ॿिए सां ख़ुशी कंदा आहिनि ऐं मज़हबी प्रोग्राम बि हिते हूंदा आहिनि। गुरु ग्रंथ साहिब जो पाठ साहिबु आहे, गीता साहिब जो पाठ साहिबु आहे, 3 ॾींहंनि जे लाइ उनजो दौरु हलंदो रहंदो आहे ऐं माण्हू मज़हबी तौर बि हिते अक़ीदतमंद ईंदा आहिनि, दुआऊं वठंदा आहिनि। उनखां अलावा हिते सक़ाफ़ती चैरिटी प्रोग्राम बि हूंदा आहिनि। कल्ह बि सूफ़ियानी महफ़िली, हिते सूफ़ी राग रंग वारा ॻाइणा ईंदा आहिनि सिंध खां ऐं उनखां पोइ सिंध जी कुंड कच्छ खां जेके दरगाहूं आहिनि असांजूं, उन्हनि जा संत महात्माऊं बि हिते अची असांखे दीदार कराईंदा आहिनि, दुआऊं ॾींदा आहिनि ऐं हिते असां सां गॾु मेलो मल्हाईंदा आहिनि। उनखां पोइ चैरिटी प्रोग्राम हिते ब्लड डोनेशन कैंप लॻल आहे, जंहिंमें सवें माण्हू रत जो अतियो ॾींदा आहिनि, जेको उहो रत ज़रूरतमंदनि खे पहुचायो वेंदो आहे ऐं ख़ैराती अस्पताल बि 3 ॾींहं हिते हलंदी रहंदी आहे ऐं जेको बि बीमार या कोई बि हुजे उनखे फ़ाइदो मिलंदो आहे। ऐं लंगर प्रसाद जो 24 कलाक इंतज़ाम हूंदो आहे, हर ख़ासि ऐं आम माण्हुनि जे लाइ, ग़रीबनि जे लाइ, पांधीड़नि जे लाइ हिते 24 कलाक लंगर प्रसाद जो बंदोबस्तु हूंदो आहे। ऐं हाणे तव्हां पाण ॾिसो था, का माण्हू इंजॉय कनि था, पाण में मिलनि था ऐं दुआऊं बि वठनि था, ख़ुशी बि कनि था ऐं मोहबत बि वठनि था। केतिरा साल जो मेलो क़दीमी आहे, केतिरो साल जो मल्हाए पियो? हाँ साईं, सभ खां पहिरियों त तव्हांजे चैनल जे थ्रू होली जूं हिन मेले जूं वाधायूं ॾियूं था सभिनी खे। हीउ मेलो एक्चुअली हे मंदरु 300 साल पुराणो आहे। हे 300 साल खां इहो मेलो मल्हाइजे थो। असांजा गादी नशीन हुआ बाबा गरीबदास साहिबु, उहे पाण ख़ुदि इहो होली जो मेलो मल्हाईंदा। पोइ अॻिते हली करे इहो बाबा गरीबदास साहिब जे नाले सां ई मेलो मशहूरु थियो। हिनखे हाणे बाबा गरीबदास जो मेलो ऐं होली जो मेलो ॿिन्ही जो जेको आहे माना करे चयो वेंदो आहे। हिन मेले जी तव्हांखे मां हिकु ख़ुशूसियत ॿुधायां त हिते हर क़िस्म जो माण्हू अचे थो, हिंदू मुस्लमान बग़ैर कंहिं मतभेद जे। जीअं अहिड़नि दरगाहनि ते हूअं ई मतभेद घटि हूंदो आहे, सो उहो सभु मिली करे जीअं होली जा रंग पाण में मिली वेंदा आहिनि ऐं रंग मिली ख़बर न पवंदो आहे त कहिड़ो ॻाढ़ो आहे कहिड़ो साओ आहे। अहिड़े नमूने हिते माण्हू सभु मिली वेंदा आहिनि ऐं साईं जो मेलो मल्हाईंदा आहिनि। हिते चैरिटी जो कमु बि हलंदो आहे, हिते लंगर बि 3 ॾींहं 24 कलाक हलंदो आहे सभिनि जे लाइ, मतिलबु जेको बि अचे उहो लंगर खाई वञे। ऐं चैरिटी बि सभिनि जे लाइ हलंदी आहे। सूफ़ियाना कलाम बि हलंदा आहिनि, हिते भक्ति जा सिस्टम बि हलंदा आहिनि। मतिलबु हर रंग तव्हांखे हिते महसूसु थींदो ऐं इंतिज़ामियात बि तमामु बहितरीनु। हितां जी जेकी असांजी पुलिस आहे, रेंजर आहे, DC साहिबु आहे, SP साहिबु आहे, तमामु सुठा हिकिड़ा इंतिज़ामात कया आहिनि सभिनी खे सेफ्टी। ऐं ज़ाहिर आहे हाणे अॻे मेलो हिकिड़ो खुलियल मल्हाइबो, हाणे SOP जे हिसाब सां मेले खे मल्हायूं था। बहरहाल तमामु माण्हू इंजॉय करनि था। वॾो मेलो आहे, किथे जा किथे कहिड़े शहरनि जा माण्हू शरीक थिया? साईं पूरी सिंध मां तक़रीबन जेतिरियूं बि दरबारूं आहिनि उन्हनि जा गादी नशीन बि हिते अचनि था, माण्हू खे दर्शन कराइनि था ऐं माण्हू बि पूरी सिंध खां ऐं हूअं त हिंदू सिंध खां ईंदा, हाणे ज़ाहिर आहे थोरो बंदिश आहे त पूरी पाकिस्तान खां माण्हू अचनि था ऐं अची करे मिली करे ख़ुशी मल्हाए मुर्शिद खे जंहिंजूं जहिड़ियूं तमन्नाऊं आहिनि उहे बि खणी था अचनि, पूरी थियनि थियूं ऐं अची करे हिते मेलो मल्हाए। पूरी पाकिस्तान खां माण्हू था अचनि।
का खालसा वाहेगुरु जी की फतेह। मेले बारे में हिते मौज ॾाढी आहे, असां मञूं था मज़ो बि जाम आहे। हर कंहिंखे आनंद ईंदो, हिते मज़ो वठण में मज़ो ईंदो। हर को पंहिंजी श्रद्धा खणी अचे थो। मां बाबे साईं ई दुआ कंदुमि त हर कंहिंजी आस पूरी ईंदी। तव्हां खां सवाल आहे त पुछो। किथां आया? असां कंदकोटी आहियूं। कहिड़ी मनोकामना खणी आया आहियो? असांजी हर शइ पूरी थियल आहे। असांजी हर शइ पूरी थियल आहे। असांजे मथां बसि बाबे जी कृपा आहे। मज़ो वरितो आहे मेले? असां हर शइ जो मज़ो वरिता। ही जेको आहे इहो सिंध में जेको आहे होली मेलो जेको वॾे धामधूम सां ऐं बाबा गरीबदास मंदर में मल्हायो वेंदो आहे। इन 3 रोज़ा होली मेले में पूरे सिंध में जितां बि असांजे हिंदू बिरादरी जा माण्हू हिते ईंदा आहिनि। बाबा गरीबदास जे मंदर में हिते 3 रोज़ा मेलो हूंदो आहे। हिते असां अची करे पंहिंजो मनोकामना लाइ अरदासूं घुरंदा आहियूं ऐं असांजी मनोकामना पूरी थींदियूं आहिनि। असांखे वॾी ख़ुशी थींदी आहे हिते मेले में अची करे। पूरे सिंध मां जेके हिंदू बिरादरी इन मेले में ईंदा आहिनि, ॿार बच्चो, असां इन मेले में अची करे बाबा गरीबदास जे अॻियां अरदास घुरंदा आहियूं। उहा असांजी क़बूलियत थींदी आहे। असांखे हिते अची करे मनोकामनाऊं असां शांती मिलंदी आहे, रूहानी आनंद मिले थो। हाणे कहिड़ी जेको तव्हां पंहिंजो मनोकामना जेके खणी आया उहा जेकी असांजी मनोकामना आहे त असांजी ज़िंदगी में हमेशह सुख शांती हुजे, असांजी ज़िंदगी में ॾुख न हुजनि, बीमारियूं न हुजनि, असांखे परेशानी न हुजनि, असांजी सुखी ज़िंदगी हुजे। ऐं ख़ासि करे असांजे सिंध में जेके बि असां सां सिंध सां ज़ुल्म आहिनि या पाकिस्तान जी जेको असांजे अंदरि कोरोना जा आहिनि, असां उहे दुआयूं घुरूं था त इहे सभु बीमारियूं मुसीबतूं ख़तमु थी वञनि, असांजो पाकिस्तान ख़ुशहाल मुल्क थी वियो। हीअ असां गौसपुर वारनि जे लाइ तमामु वॾो ख़ुशी जो मौक़ो आहे, छो त पूरो इलाइक़ो हिन मेले जो इंतज़ारु कंदो आहे। हीउ मेलो पूरे सिंध में मशहूरु आहे, छो त हिन मेले खे असां होली जो मेलो करे चवंदा आहियूं। ऐं पूरे असांजे हिन तरह में जेको आहे अहिड़ो मेलो लॻंदो ई न आहे जंहिंमें तमामु घणा हज़ारनि जी तादाद में जेको आहे पांधेड़ा ईंदा आहिनि। ऐं हीउ मेलो 3 ॾींहं जारी रहंदो आहे। हीउ मेलो बाबा गरीबदास जे नाले सां मशहूरु आहे ऐं ख़ासि करे होली वारो मेलो मशहूरु आहे, छो त हिन मेले जी पुॼाणी ते सुभाणे खां होली हूंदी आहे। तमामु वॾो आनंद आहे, तमामु वॾो सुकून आहे। तव्हां ॾिसो था पिया त हज़ारनि जी तादाद में माण्हू, मर्द, थोरे औरतूं, अक़ीदतमंद वॾे जोश ख़रोश सां वेठा आहिनि। ऐं जेको आहे गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी जेको आहे इहो हज़ारनि जी तादाद में अचणु वञणु जेको आहे जारी आहे। हिते माण्हू अची करे पंहिंजे मन जूं मुरादूं पूरियूं कंदा आहिनि ऐं मुर्शिद जा ॾाढो ॿाॾाईंदा आहिनि। जेका बि जंहिंजी दिलि जी आस हूंदी आहे उहा पूरी थी वेंदी आहे। इख़लास आहे, अलाह साईं जी महिरबानी आहे। तव्हां हितो जा असां सखर खां आया आहियूं। सखर खां आया हा, असां मुरीद आहियूं। कीअं महसूसु थिए पियो? तव्हां कहिड़ी कमनि में जेके खणी आया आहियो त जेके पंहिंजी आस बसि इहा आस खणी आया आहियूं त इंसानियत ज़ात जो ख़ैरु थिए। सॼी जेका बि काइनात रहे थी असांजे मुल्क में, उन ख़ैर को बि असांखे इहा जेका बीमारी कोविड आई आहे इहा बसि असांजे अलाह ख़ैरु करे। बसि बरसाति वग़ैरह खाधो आहे? हा हा, खाईंदा अञा हिते आया ई हाणे अञा। नाज़रीन, तव्हां जेको आहे हिते पांधेड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं होली जो जेको तारीख़ी मेलो हुयो हिते जेके त मुख़्तलिफ़ जेके सिंध खां जेके त कई आया आहिनि माण्हू, हुननि जो इहो चवणु हुयो त हिते असां जेके मुख़्तलिफ़ बासूं खणी जुंदा, मुरादूं खणी जुंदा, उहे असांखे हिते पूरी थियनि थियूं। ऐं हिन खां अलावा जेके खाइण पीअण जे जेके स्टॉल लॻल आहिनि उते असां ॾाढो इंजॉय करे मज़ो वरितो आहे। ऐं हीउ होली जो मेलो जेको आहे आख़िरी मेलो आहे राति जो। ऐं हिननि जो माण्हू जो इहो चवणु आहे जेके पांधेड़ा आया आहिनि त ॾाढी हिते इंजॉय कनि पिया, असां जेको मौज मस्ती कयूं पिया। नज़ीर मीराणी, सोच TV, कंदकोट।